रोज़ जी मामूलात में कॾहिं न कॾहिं इंसान बिना रंड रोक जे खिली पवंदो आहे, पर कॾहिं कॾहिं इहा अजाई खिल शर्मसारीअ जो सबबु बणिजंदी आहे। हिन वक़्त ताईं ओचितो ईंदड़ खिल जो को जवाब साम्हूं न आहे अची सघियो, पर हिक जाइज़े में कुझु ॻाल्हियूं साम्हूं आयूं हुयूं। इम्तिहाननि में कापी करणु ॾुखियो हूंदो आहे, पर कुझु माण्हुनि लाइ इहो सवलो हूंदो आहे ऐं अहिड़नि माण्हुनि लाइ ओचितो खिल अचणु आम ॻाल्हि हूंदी आहे। उहे पेपर ॾियण महिल ओचितो खिली ॾींदा आहिनि। कॾहिं कॾहिं वालिदेन वटां छंड मिलण ते ॿार परेशान थी वेंदा आहिनि ऐं इन दौरान हू ओचितो खिली बि ॾींदा आहिनि। इहो बि संदन स्ट्रेस जी निशानी हूंदो आहे। लाइव ख़बरुनि खे पढ़ण दौरान अक्सर न्यूज़ एंकर्स खां खिल निकिरी वेंदी आहे। उन वक़्तु न्यूज़ एंकर्स ग़लती जे डप में मुब्तला हूंदा आहिनि ऐं इहो स्ट्रेस खिल जो सबबु बणिजंदो आहे। दोस्तनि में खिल भुॻ दौरान को कूड़ वाता निकिरी वञे त उन ते बि माण्हू फिकी खिल खिली ॾींदो आहे। सवाल करण वक़्तु अक्सर ॻणती थींदी आहे। सवाल खे नज़रअंदाज़ करणो हुजे या कंहिं ॻाल्हि खे विसारणो हुजे तॾहिं बि खिल अची वेंदी आहे। जेकॾहिं को थाबड़िजी पवे तॾहिं बि खिल ईंदी आहे, जेका इख़्लाक़ जी हद में नथी अचे। घबराहट या डप सबबु अक्सर माण्हू खिली ॾींदा आहिनि, पर असुल में इहे ॻणती ऐं मूंझारे जो शिकार हूंदा आहिनि। ओचितो ईंदड़ खिल हिकु दिलचस्प ऐं अजीब तजुर्बो आहे जेको संजीदा हालतुनि में साम्हूं ईंदो आहे। जॾहिं खिल खे रोकण जी कोशिश कई वेंदी आहे त खिल वधी वेंदी आहे ऐं इहो अमल शर्मसारीअ जो सबबु बणिजंदो आहे।